शुगर मिल्स मालकन खंड जो स्टॉक खत्म थियण ताईं कमंद जी पीढ़ाई शुरू करण खां इनकार करे छॾियो आहे। जारी कयल बयान में पाकिस्तान शुगर मिल्स एसोसिएशन जे तर्जुमान जो चवणु आहे त शुगर मिल्स एडवाइज़री बोर्ड इजलास में कंहिं क़तई तारीख़ ते इतफ़ाक़ न थियो। बयान में चयो वियो आहे त मुल्क में खंड जो ज़ख़ीरो 15 डिसंबर ताईं हलण लाइ काफ़ी आहे। उन करे खंड ख़त्म थियण ताईं क्रेशिंग शुरू नथी करे सघिजे। शुगर मिल्स मालकन जो चवणु आहे त हिन वक़्तु कमंद में मठाण बि घटि आहे। कचे कमंद जी क्रेशिंग सां मिलनि ऐं मुल्क खे नुक़सानु थींदो। बयान में चयो वियो आहे त मार्केट में खंड जी सप्लाई बिना रंडक रहंदी त अघ बरक़रार रहंदा। हुकूमत बिना ज़रूरत 3.25 लख टन खंड ॿाहिरां घुराई। पोर्टल्स बंदिश सां खंड जी सप्लाई मुतासिर थी ऐं अघ वधिया। शुगर मिल्स मालकन जो चवणु आहे त हाणे शुगर मिलनि मां मुक़रर अघ ते खंड जी सप्लाई बहाल थी रही आहे। शुगर मिल्स मालकन खंड जो स्टॉक ख़त्म थियण ताईं कमंद जी पीढ़ाई शुरू करण खां इनकार करे छॾियो आहे। जारी कयल बयान में पाकिस्तान शुगर मिल्स एसोसिएशन जे तर्जुमान जो चवणु आहे त शुगर मिल्स एडवाइज़री बोर्ड इजलास में कंहिं क़तई तारीख़ ते इतफ़ाक़ न थियो। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, ॿुधाए पियो वञे त शुगर मिल्स मालकन खंड जो स्टॉक ख़त्म थियण ताईं कमंद जी पीढ़ाई शुरू करण खां इनकार कयो आहे।